गुज़ारिश कंदुसि हाफ़िज़ सिकंदर भट्ट खे त हू अजरक खणी अचे। असांजी महफ़िल में मौजूद इंतहाई मान वारे साईं मौलाना गुलाम शबीर चंड साहब जिन खे अजरक जी सूखड़ी पेश कनि। ऐं असांजे इन महफ़िल में मौजूद असांजो साथी जंहिं असां सां गॾु अॻे साल उमिरे जी सआदत हासिल कई मौलाना हबीबुल्ला ख़ासकेली साहब, उनखे मुक़द्दर भट्ट साहब अजरक जी सूखड़ी पेश करे। साईं मौलाना गुलाम शबीर चंड साहब के असांजो इंतहाई मान वारो जाम शोरे ज़िले जो आलिम दीन मौलाना गुलाम शबीर चंड साहब, मुक़द्दर भट्ट मौलाना हबीबुल्ला ख़ासकेली साहब असांजा मोहतरम हिते उस्ताद भी रही विया आहिनि। तमामु जज़ाकल्ला हिकिड़ा मेहनत कश ख़ूबसूरत मेहनती आहिनि ऐं माशाअल्लाह